नाज़िन आवाज़ टीवी समेत सिंधी मीडिया जे सरिते कराची प्रेस क्लब आॾो सिंधी सकाफ़त जे ॾिहाड़े जी मुख्य तक़रीब जारी आहे, जंहिंमें माण्हुनि जो समुंड उथली पियो आहे। मुख़्तलिफ़ सियासी तोड़े समाजी अॻवान ऐं शहरी रैलियुनि जी सूरत में शरीक थिया। तक़रीब में सिंध जा नालेवारा फ़नकार सुर विखेरे रहिया आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है गाज़ी झंडेर। जी गाज़ी झंडेर जी बिल्कुल, सिंध की गादी वाले हंध कराची में सिंधन जो कौमी काज शुरू थी चुको है। असी मौजूद आयूँ कराची प्रेस क्लब के आॾो। मुझे कैमरामैन फराज तव्हांखे ॾेखारींदो त ही सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि ख़ासि तौर ते कराची शहर जी कुंड कड़छ मां तमामु वॾे अंग में धरती धड़ी हिते पहुता आहिनि, जेके कराची प्रेस क्लब के आॾो सिंध जे सकाफ़ती ॾिहाड़े खे इंजॉय करे रहिया आहिनि। पुठियां मुख़्तलिफ़ फ़नकार आहिनि जेके पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो करनि पिया। सिंधुनि जो जेको क़ौमी काज आहे उहो शुरू थी चुको आहे। आवाज़ टेलीविज़न ऐं ॿियनि चैनलनि जे सहकार सां ही गॾियल प्रोग्राम आहे जेको कराची प्रेस क्लब जे आॾो पंहिंजे जोबन खे पहुतल आहे। तमामु वॾे अंग में माण्हू आहिनि जेके अॼु सिंध जी हिन सकाफ़ती ईद खे इंजॉय करण लाइ हिते पहुता आहिनि। सिंध जो जेको तारीख़ी ऐं क़दीम कल्चर आहे उनखे माण्हू इंजॉय करनि पिया। म्यूज़िक आहे, मस्ती आहे, नारा आहिनि। सभु माण्हू टोपिन ऐं अजरकनि जे कलर सां सींगारियल आहिनि। स्टेज खे तमामु बहितरीनु तरीक़े सां सजायो वियो आहे। अॼु सॼी जेका कराची आहे उनजी कुंड कड़छ में सिंध ऐं सिंधियत ऐं सिंधी कल्चर जो ज़िक्र हली रहियो आहे।